हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। या अय्युहल्लज़ीना आमनू
दरबारे आया आसफिया मुझा पारो चलत भोर में पसी पुनवजे मुजानी हमने ठरियान गूंदर विसरियाम सुख निशाखों कधियों सल्लमू या कौम बल सल्लू अला सदर अमीन मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। दुरूद शरीफ सब गंजी मोहब्बत सा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादराने इस्लाम, हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार मुस्तफा मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो दिहाड़ो आहे। अवां सभिनी खे हिन जलसे सजाइण जूं, हिन महफ़िल में अचण जूं, हिन जलसे खे सींगारण जूं लख लख मुबारकूं हुजनि। हिन महीने में हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती सजो महीनो रात हुजे, ॾींहुं हुजे, शाम हुजे, सुबुह हुजे, पंहिंजनि घरनि खे मुस्तफा जा गुलाम सींगारींदा आहिनि, सजाईंदा आहिनि, पंहिंजनि घरनि ते चिरागान कंदा आहिनि, रोशनियूं कंदा आहिनि, नालैन मुबारक वारो झंडो मुबारक या रोज़े मुबारक वारो झंडो मुबारक लॻाईंदा आहिनि ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन मुस्तफा मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजे मानप जी ॿोली ॿोलींदा आहिनि। भला छो न मुस्तफा जा गुलाम, हुजूर जा गुलाम छो न ख़ुशियूं मल्हाइनि? अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि जो हक़ आहे, हक़ छा उन्हनि जे मथां फर्ज़ आहे। दुनिया में ॿिया जेतिरा फर्ज़ आहिनि, जेतिरियूं ज़रूरी ऐं लाज़मी शयूं आहिनि, उन्हनि सभिनी खां अवल शइ इहा आहे त माण्हू हुजूर रहमतल लिल आलमीन जे आमद जा ॾियारा भली मल्हाए। ग़रीबनि मिस्कीननि खे तआम खारायो वेंदो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान कई वेंदी आहे जंहिंमें वधाउ हुजे या नुमा हुजे या इन लाइ कई वञे त इहा ॻाल्हि असीं ॿुधायूं माण्हुनि खे जंहिंसां जेका ॻाल्हि असांजे लाइ क़बर ऐं क़यामत में अज़ाब जो सबबु बणिजे। न अहिड़ी ॻाल्हि का कान थींदी आहे। असां उहे ॻाल्हियूं कंदियूं आहियूं जेके रब मुस्तफा जूं ॻाल्हियूं क़ुरान में कयूं आहिनि या मुस्तफा पंहिंजे ज़बान सां फरमायूं आहिनि या सहाबे किराम पंहिंजे महफ़िलुनि में वेही मुस्तफा जो ज़िक्र फरमायो आहे। ताबईन तबो ताबईन उलमाए मुतक़द्दिमीन ऐं मुतअख़िरीन जिन मुस्तफा जो ज़िक्र कयो आहे, असां बि हुजूर जो उहो ई ज़िक्र कंदा। तूं असां नगरीअ महफ़िल में, पंहिंजे घर में, शहर में, चौकनि ते, वॾनि वॾनि रोडनि ते मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदा आहियूं। माण्हुनि खे कठे करे हुजूर जी कचहरी ॿुधाईंदा आहियूं, हुजूर जो ज़िक्र ॿुधाईंदा आहियूं। पर मूंखे रब करीम जो कसम आहे, अञा काइनात में आसमान न ठहियो, अञा ज़मीन न ठही हुई, न आसमान ठहियो हो, न मलाइक हुया, न सिज हुयो, न चंड हुयो, न तारा हुया, न कतियूं हुयूं। दुनिया में का शइ कान हुई। आलम अरवाह में अल्लाह ताला नबियनि जे जमात जे रूहनि खे कठे करे
हुजूर जो ज़िक्र फरमायो। अज़ीज़ दोस्तो, ही दिहाड़ा भली मनायो। इन दिहाड़नि जे मल्हाइण सां पंजनि खे परावनि खे ख़बर पवंदी। तव्हां ॾिसो, हिंदू, गैर मुस्लिम, ओड, वाणिया, हर क़िस्म जा गैर मुस्लिम माण्हू पंहिंजा पंहिंजा त्योहार ऐं दिहाड़ा मल्हाईंदा आहिनि। भला ॿियनि माण्हुनि खे छॾियो, असांजे पाकिस्तान जी क़ौम 14 अगस्त ते पाकिस्तान खे आज़ादी मिलण जो त्योहार मल्हाईंदी आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां जेके आम माण्हू आहिनि, उहे अफ़सर, आलिम, बुज़ुर्ग सभु त्योहार मल्हाईंदा आहिनि ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि त हिन त्योहार ते असांखे हिंदुनि जे ग़ुलामीअ खां रब्बुल आलमीन आज़ादी ॾिनी आहे ऐं असां इहो त्योहार मल्हाईंदासीं जेकॾहिं हिकिड़े नचड़े टुकड़े खे, हिकिड़े नचड़े ख़िते खे जेकॾहिं हिंदुनि जे ग़ुलामीअ खां आज़ादी मिली ऐं उहे ॾींहं मल्हाइनि था त जंहिं पूरी क़ौम खे, पूरी दुनिया खे, दुनिया जे सभे ज़रे खे जंहिं हबीब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद सां महिरबानियूं थियूं, कुफर विया, शिरक विया, ज़ुल्म वियो, ताती वई, हर कुझु हलियो वियो, महबूब जे आए डुकर ख़तम थी विया, शुक्र अची विया। अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जूं महिरबानियूं जेके पंहिंजनि ग़ुलामनि जे मथां, पंहिंजनि ॿारनि जे मथां कंदो आहे, रब ज़िक्र थो फरमाए। ज़रूर पढ़ो, तव्हां अर्ज़ु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला कुरान शरीफ में हिकिड़ी ॿिए जाइ ते इरशाद फरमायो आहे। अल्लाह ने फरमाए तो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही, मुंहिंजा महबूब तूं ऐलान कर। छा कर? ॻाल्हाईंदा मिड़ी हलो। दोस्त अञा अफरा तफरी जो शिकार आहिनि, ॿार वेठा आहिनि, अचनि त असांजो ज़हन मुंतशिर न थिए। अज़ीज़ दोस्तो, महिरबानी कयो, मस्जिद ॾे अचो। साईं वारनि खे अल्लाह ख़ुशि करे केॾो वॾो इंतज़ाम आहे। गर्मी में एॾी घणी कान्हे का, पर पखनि जो इंतज़ाम आहे। मां अर्ज़ु कंदो आहियां, अल्लाह ताला फरमाए थो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जो तव्हांखे फज़ल मिले, रब जी तव्हांखे रहमत मिले त फलयफ़रहू, उन रब जे फज़ल ऐं रहमत जे एवज़ भली अवां ख़ुशियूं मल्हायो। मोमिनो खुशियां मनाओ, कमली वाला आ गया। सभई गॾिजी पढ़ो। मोमिनो खुशियां मनाओ, कमली वाला आ गया। रब सल्लम गुनगुनाओ, कमली वाला आ गया। हिन ॾींहं खां वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं ॿियो को कोन्हे को। अल्लाह ताला बनी इस्राईल खे थो फरमाए, या बनी इस्राईल रज़्कुरू नेमती अल्लती अनअमतु अलैकुम। ए बनी इस्राईलो, यादि कयो उहा जेका मूं तव्हांजे मथां नेमत कई आहे, उनजो ज़िक्र कयो, उनखे यादि कयो। मुंहिंजा मौला बनी इस्राईलनि ते टाइम जे महसूस हुजण जे करे मां अर्ज़ु कंदो आहियां, उन्हनि ते रब कहिड़ियूं महिरबानियूं कयूं। अल्लाह ताला उन्हनि ते इहे महिरबानियूं कयूं जो गर्मीअ ते हलंदा त ककर उन्हनि जे मथां छांव कंदा। वज़ल्ललना अलैकुमुल ग़माम व अंज़लना अलैकुमुल मन्ना वस्सलवा। अल्लाह ताला उन्हनि जे मथां जन्नत जा मेवा नाज़िल कया, जन्नत जा खाधा उन्हनि जे मथां नाज़िल कया। बनी इस्राईलनि ते रब वॾियूं महिरबानियूं कयूं, वॾा एहसान कया, पर अल्लाह ताला हुज़ूर जे उम्मत खे बि फरमाए थो। अल्लाह ताला फरमाए थो
मिनहा अल्लाह ताला फरमाए तो अवा जहन्नम जे कपर ते हुयो पर अल्लाह ताला के जहन्नम मां आजाद करे जन्नत जो मालिक बनाए छॾियो अल्लाह ताला अॻिते फरमाए तो त तव्हांजूं पाण में दुश्मनियूं हुयूं तव्हांजूं पाण में दुश्मनियूं हुयूं अवा पाण में उठन जी डोड़ करायो घोड़नि जी डोड़ करायो अवाजूं 40 साल पाण में दुश्मनियूं हली पवन पर मां रब करीम मुस्तफा के आंदो उहे तव्हांजूं अदावतूं ख़तम थी वियूं तव्हां सभिनी खे मूं पाण में भाउ बनाए छॾियो वाकई रब करीम जूं महिरबानी बेटाई फरमाए थो थोरनि मथे थोरा मूं ते मुंह निहार जा पोइ मां बनायूं भेरा घणे घणी जस केतिरा ही रब जा थोरा अथई ही मुस्तफा जा थोरा अथई रब करीम जूं महिरबानियूं अथई तो हिन फर्श ते तो ताज मस्जिद में हुजूर जो ज़िक्र कयो आहे रब करीम अंबिया जे जमायत खे इकट्ठे करे रब उते तो मुस्तफा जो ज़िक्र करे जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं वो अपनी दिल को मदीना बनाए बैठे हैं तो हुजूर जो जिक्र तो करी तुझी दिल दिल नाए पर तुझी दिल मदीनो अजीज दोस्तों अल्लाह ताला नबियन जे रूह के आलम अरवाह में कटे कयो हानी इहा ॻाल्हि जेका रब्बुल आलमीन नबियन के आलम अरवाह में कटे कयो इहा ॻाल्हि अल्लाह ताला हुजूर के याद थो ॾियारे कंहिंखे थो याद ॾियारे मदीने वारे शहंशाह के अल्लाह ताला याद थो ॾियारे ओ मुंहिंजा प्यारा हबीब हबीबन करीमन जी जिंदगी महबूबन करीमन जे ज़ाहिरी जिंदगी खां अॻु में 550 साल थिया त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी अॻु में पंहिंजी शरीयत कानून हलायो विचूं जेको अरसो आहे इन में ज़ाहिरी जिंदगी में को बि नबी कोन हो अवा सम्झो था को बि नबी कोन हो अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इरशाद तो फरमाए छा तो फरमाए दुरूद पर मां अर्ज़ कंदो आहियां अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना तबीबना मौलाना मोहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा अल्लाह ताला इरशाद तो फरमाए अल्लाह ताला फरमाए तो इज़ अखज़ल्लाहु मीसाकन नबी याद कर मुझा प्यारा हबीब जेको आलम अरवाह में मूं नबीअन खां पको वाइदो पे वरितो अदा अवां पढ़ियल लिखियल वेठा आहियो मां अर्ज़ करे चुको आहियां अव्हां खे बि इल्म आहे अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे नबी पाक जे ज़िंदगीअ में ज़ाहिरी ज़िंदगीअ सां को बि नबी कोन हो न भला जे कोन हो त अल्लाह ताला अहिड़ी यादगिरी पियो ॾियारे त मुंहिंजा महबूब तूं उहो वाइदो यादि कर पको जेको मूं नबीअनि खां पे वरितो मालूम थियो त तुंहिंजो हबीब मुंहिंजो हबीब काइनात खां अॻु में आहे बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले सुभान अल्लाह बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले न आदम था न हवा की न जाहिर था खुदा पहले अल्लाह साईं नबियन जे जमायत खे इकट्ठे करे उन्हनि खां कहिड़ो वाइदो वरितो जेको अल्लाह नबी साईं खे यादि पियो ॾियारे अल्लाह ताला फरमाए थो लमा आतईतुकुम मिन किताबिन व
अंबिया जी जमात मां तव्हांखे किताब अता कंदुसि, मां आके हिकमत ऐं शरीयत अता कंदुसि, नबी करे दुनिया जे तख़्ते ते मोकिलींदुसि। जेको वाइदो वरितो पियो वञे नबीअनि खां अंबिया जी जमात खे अल्लाह ताला फरमाए थो त मां अव्हांखे नबी करे मोकिलींदुसि, अव्हांखे साहिब किताब ऐं साहिब शरीयत करे मोकिलींदुसि। पर ॿुधी छॾियो, सुम्म जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम। सुम्म पोइ तव्हांजे नबी थी अचण खां बाद में, साहिब शरीयत थी अचण खां बाद में, सुम्म तिहां पोइ जाकुम अची वञे रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम, उहो शानदार रसूल जेको अव्हांजे किताब शरीयत ऐं नबूवत जी तस्दीक कंदड़ नबी जे अची वञे त लतुमिनुन बिही वलतंसुरुन, अव्हांजूं शरीयतूं मनसूख, अव्हांजा हुक्म मनसूख, अव्हांजो हर कुझु मनसूख, तव्हां ज़रूर बिल ज़रूर उन शानदार रसूल ते ईमान भी आणींदो ऐं उन सां गॾोगॾु नबी पाक जे दीन जे मशन जी मदद बि कंदो। अल्लाह ताला नबी खां इहो वाइदो वरितो। दुरूद पढ़ो, सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन या रब्बी सल्ले अला, उम्मा बता पढ़ो, या रब्बी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। ही सदको सब हुजूर जो आहे। अल्लाह से फरमाए थो, जेकर रसूल मुंहिंजो मदीने वारो शहंशाह अची वञे त अव्हांजा प्रोग्राम मनसूख, अव्हां नबी पाक ते ईमान भी ज़रूर आणिजो ऐं नबी पाक जे दीन जी मशर तव्हां ज़रूर कंदा, उन मशर जी मदद ज़रूर कंदा। अल्लाह ताला अॻिते फरमाए थो त तव्हां सभु इन वाइदे खे क़बूल भी फरमायो ऐं हिक ॿिए जे मथां शाहिदी बि ॾियो। सभिनी गॾिजी चयो, कालू अक़ररना, ओ मुंहिंजा मौला असां इक़रार था कयूं त असांजे दौर में जेकॾहिं तुंहिंजो हबीब मदीने वारो शहंशाह अची वियो त असां उन जे दीन जी मदद बि कंदासीं ऐं हुजूर ते ईमान बि आणींदासीं। अल्लाह ताला फरमायो, काल फशहदू, तव्हां हिक ॿिए जे मथां शाहिदी ॾियो। छा कयो? शाहिदी ॾियो। व अना माकुम मिन शाहिदीन। अल्लाह ताला फरमाए थो, मां वरी अव्हां सभिनी जे मथां शाहिद आहियां। अल्लाह ताला अलीमुम बिज़ात सुदूर आहे। अल्लाह खे इल्म आहे त मुंहिंजो महबूब मदीने वारो शहंशाह कंहिं बि नबीअ जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में कोन ईंदो। अदा इहा ख़बर आहे न रब खे। ऐं असां लाभ हणी सघूं था, पटाक हणी सघूं था, ग़लत ॻाल्हि करे सघूं था, पर अल्लाह ताला अहिड़ी शाह खां पाक आहे, रब्बुल आलमीन इन शइ खां पाक आहे। भला जेकॾहिं अल्लाह खे ख़बर हुई त मुंहिंजो महबूब कंहिं नबीअ जे टाइम में न ईंदो, पर पोइ बि रब करीम ॿुधाए पियो त मुंहिंजो महबूब जेकॾहिं अची वञे त तव्हां हुजूर ते ईमान आणिजो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी मदद कजो। आख़िर इन जी तुक छा आहे? असुर छा हो? हुजूर जो शान, महबूब जो शान रब करीम खे अंबिया जे अॻियां ज़ाहिर करिणो हो। अंबिया जे अॻियां शान ज़ाहिर करिणो हुयो। मुंहिंजे महबूब करीम जा उम्मती अंबिया ने इहे ॿई वाइदा बि पाढ़िया, ईमान आणण वारो बि ऐं नबी पाक जे दीन जे मदद जो बि
हुन मां हल कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अदा मेराज जी रात हुई, कहिड़ी रात हुई? मेराज जी रात हुई। बैतुल मुक़द्दस 1,24,000 नबी पहुंचे हुआ, मुस्तफा सभिनी खां अॻिते हुया। नमाज़े असरा में था यही दिल के आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता है पीछे हाजिर जो सल्तनत पहले कर गए थे। सभिनी नबियन हुजूर जे पोयां नमाज पढ़ी आ, जिथे मुस्तफा जा कदम हुया 1,24,000 नबियन जा सिर मुबारक उते झुकियल हुया। मालूम थियो त अंबियान पहिरो वाइदो पूरो कयो, भला दीन जे मशर जी मदद। नबी साईं मेराज जे रात मोटियो, हज़रत मूसा मिलियो, रब करीम जे प्यारे कलीम मुस्तफा के अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा महबूब करीम, तूं रब करीम वटि वञे, तोखे रब करीम छा अता कयो? मुस्तफा फरमायो 50 नमाज़ूं, घणियूं नमाज़ूं, 50 नमाज़ूं। मां हिकिड़ो नंढो मिसाल पेश थो कयां, पोइ विलादत सां बयानु कयो। अल्लाह जे नबी तुंहिंजे मुंहिंजे महबूब, जेको महबूब हिन निहारे ते आयो, ओ जंहिं रात में तू आए ओ आमिना जतानी। मौलवी मदाई नात खान हुजूर जो शान गाए उन्हनि जा बि गला खोड़ा हटी विया आहिनि, पर हुजूर जो शान ज़रूरु ॻायो। त हर को सुठो ओ वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो परदेयार जे करे नाराज़, रब न थींदो परदेयार जे करे। मूं अर्ज़ में कयो त जंहिं रात में तू आए ओ आमिना जतानी, रात सा लजे हमें हिक रात खां सुहानी। नबी ने फरमाया कि मूसा अलैहिस्सलाम मूंखे रब करीम 50 नमाज़ूं तोहफ़े में ॾिनियूं आहिनि। घणियूं नमाज़ूं? 50 नमाज़ूं तोहफ़े में ॾिनियूं आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, ओ ॻाल्हि वल तंसुरुल्लाह, महबूब जे दीन जे मशन जी मदद बि कजो। मोटी वञ रब ॾे, वञी रब खां तस्लीम करार। तुंहिंजी उम्मत नमाज़ूं कान पढ़ी सघंदी, 50 नमाज़ूं घणियूं आहिनि, कोन पढ़ी सघंदी। नबी साईं मोटी रब जे दरबार में अचनि था। रब्बुल आलमीन मुस्तफा के आहिस्ता आहिस्ता नमाज़ूं हल्कियूं कंदो हुयो, पोइते कंदो हुयो, तांजो वञी 5 नमाज़ूं बचियूं। मालूम थियो त अंबियान मुस्तफा ते ईमान बि आंदो ऐं नबी पाक जे दीन जी मदद बि कई। घणा माण्हू चवंदा आहिनि त बाबा कब्र वारनि खां मदद न वठो, चवंदा आहिनि न, कोन चवंदा आहिनि। असीं त उथंदे वेहंदे नबी पाक खां मदद वठंदा आहियूं, आहे या कोन? ओ बैठते उठते मदद के वास्ते या रसूल अल्लाह कहा फिर तुझको क्या। अजीजों तो घणा माण्हू चवंदा आहिनि कब्र वारनि खां मदद न वठो। मां उन्हनि खे चवां थो त कब्र वारो नबी पंहिंजे कब्र मां अची करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात करे थो ऐं अर्ज़ करे थो, मुंहिंजा महबूब तूं रब वटि वञ, नमाज़ जी तफ़सीब करा, तुंहिंजी उम्मत नमाज़ कान पढ़ी सघंदी।
जेके कब्र वारनि जे मदद जा क़ाइल नाहिनि उन्हनि जे मथां लाज़मी आहे फर्ज़ आहे तो 50 नमाज़ूं पढ़नि, पर जेके कब्र वारनि खां मदद वठण जा क़ाइल आहिनि उहे भली 5 नमाज़ूं पढ़नि। हाणे अल्लाह काइनात खे कीअं बनायो दुरूद पढ़ंदा आहियो त मां तव्हांखे ॿुधाईंदो अल्लाह सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वरी दुरूद मोहम्मद सां पढ़ो। अल्लाह ताला फरमाए कुन्तु कंज़न मख़फ़ियन मां मख़फ़ी खान हो, मूंखे को सुञाण वारो कोन हुयो, काशे कान हुई। रब करीम फरमाए थो त मूं मुस्तफ़ा जो पहिरां नूर पैदा फरमायो। अवल नूर नबीअ जो निर्वार थियो, पोइ आलम कुल इज़हार थियो। अल्लाह ताला नबी पाक जे नूर खे पैदा फरमायो। उन नूर मां आसमान ज़मीनूं मलाइक नबी हर कुछ अल्लाह ताला नबी पाक जे नूर मां पैदा फरमायो। पोइ अल्लाह ताला उहो नूर हज़रत आदम जे पेशानीअ में रखाइण जो इरादो फरमायो। अल्लाह ताला फरमायो त मां आदम खे पैदा थो कयां, मलाइकनि सां रब मशवरो कयो। हज़रत जिब्रील खे रब्बुल आलमीन फरमायो त वञ ज़मीन ते मिट्टी खणी आ, वञी मिट्टी, खटी मिट्टी हुजे, मिठी हुजे, भूरी हुजे, कारी हुजे, कलाची हुजे, कहिड़ी बि ज़मीन हुजे, हर जाइ तां हर क़िस्म जी मिट्टी वञी खणी आ। अल्लाह जो मलाइक जिब्रील अचे थो, जॾहिं ज़मीन ते आयो आहे, उन मिट्टीअ में जो हथ विधाई त मिट्टीअ रड़ कई, दाह कई त जंहिं रब करीम तोखे मोकिलियो आहे मूं मां मिट्टीअ जो ज़रो न कर। मलाइक खे कसम जो पियो आहे रब करीम जो, मोती रब जे दरबार में अचे थो, ओ मौलाए करीम ज़मीन मूंखे कसम विधो मां मोटी आयो आहे। रब करीम मीकाईल खे मोकिलियो, इसराफील खे मोकिलियो, उन्हनि ॿिन्ही खे बि ज़मीन कसम विझी मोटायो। अल्लाह ताला इज़राइल खे मोकिलियो, इज़राइल तूं वञ ज़मीन ते, ज़मीन तां वञी मिट्टी खणी आ। इज़राइल अल्लाह जे हुकुम सां आयो, ज़मीन तां मिट्टी खयाई, ॾाढा कसम विधा ज़मीन, रड़ियूं कयूं, दाहूं कयूं, पर इज़राइल कोन ॿुधो ऐं मिट्टी खणी रब जे दरबार में पहुतो। उन मिट्टीअ मां अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो। हज़रत आदम जो पोतो ठहियो। केतिरा साल अल्लाह जे नबीअ जे उन पोते जे मथां, जिस्म जे मथां ॾुखनि जा सुखनि जा मिली मींहं पे वसिया। अल्लाह ताला नेक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में रूह विधो आहे। रब महिरबानी फरमाई आहे, नेक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पेशानी में अल्लाह ताला मुस्तफ़ा जो नूर बि रखायो। किताबनि लिखियो आहे अल ख़साइसुल कुबरा जे अंदर अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे त हज़रत आदम मुस्तफ़ा जे नूर खां अॻु में जन्नत में वेंदो हो त मलाइक हूरूं गिलमान हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम सां न मिलंदा, कचहरी न कंदा हुया, उन सां गुफ़्तगू न कंदा हुया। जॾहिं अल्लाह ताला नबी पाक जो नूर हज़रत आदम जे पेशानीअ में रखायो त हूरूं गिलमान मलाइक हज़रत आदम खे फिरी आया। रब जे दरबार में अर्ज़ कयईं, करीम रहीम रब, मूं ते इहा महिरबानी कर, मूंखे इहो ॿुधाए त अॻु में ही मलाइक मुंहिंजे वेझो न ईंदा, मूंसां कचहरी न कंदा हुया, हाणे भला मुंहिंजे हथनि खे, पेरनि खे, जिस्म खे चुमनि बि था ऐं मुंहिंजे ज़ियारत करण लाइ कतारूं छो था कनि। रब करीम फरमायो, ओ आदम अलैहिस्सलाम, मूं तुंहिंजे पेशानीअ में मुस्तफ़ा जो नूर रखायो आहे। जंहिं नूर में सियाही आहे, जंहिं नूर में मोहब्बत आहे, हज़रत आदम रब खे चयो मुंहिंजा मौला, मां इहो नूर तुंहिंजे महबूब जो मां कीअं
मुझे बाबे अबुल बशर नबीयन जे नबी हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत खैर अल्लाह ताला के जहान आबाद करो हो हज़रत आदम अलैहिस्सलाम जमीन ते लही आयो किथे लही आयो जमीन ते लही आयो तो पर हज़रत आदम जी नबी पाक जे सदके कबूल पया हज़रत आदम अलैहिस्सलाम के पुत्र हो जाओ हज़रत शीश अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जाओ हज़रत आदम के जरे खबर पई त मुझे वजन जा तिहारा अची वियान मौत करीब अची वियो रब के अर्ज़ की मुदा मौला ए मुस्तफा जो नूर जेको तो मुझे पेशानी में रखायो ऐं जे मोहम्मद जो नालो तो अर्श अज़ीम जे कुंगरन ते रखायो मलाइकन जे बभरन ते हूरन जे पुलन ते रिलवानन जे अखियुन ते जन्नत जे दरो दीवार ते जे मुस्तफा जो तो नालो रखायो हो उन मुस्तफा जो नूर मुंह मुंतकिल थी शीश अलैहिस्सलाम जे पेशानी में आयो आहे हानी हज़रत शीश अलैहिस्सलाम के हज़रत आदम हुकुम जो फरमाए ओ मुझा बचड़ा दिल जे हुजूर सां मुझा ही नूर जेको तुझे पेशानी में आयो आहे इन जे करामतुन जी खबर मूंखे आहे तुंहिंजी अम्मा बीबी हवा सां मूं ते हलाल इन नूर मुस्तफा जे सदके थी आहे जन्नत जे दरो दीवार ते इन हबीब जो नालो आहे संदेव जे झंगल में मुस्तफा जे नाले जे करे मूंखे ज़ियाई थी आहे मूंखे महिरबानी थी आहे इन नूर जी पारत सही इन नूर जी हिफ़ाज़त कजा इहो नूर मुंतकिल थींदो पाकनि पेटनि मां पाकनि पुछनि मां हज़रत अब्दुल मुतल्लिब जे पेशानीअ में थो अचे कंहिंजे पेशानीअ में हज़रत अब्दुल मुतल्लिब जे पेशानीअ में थो अचे हज़रत अब्दुल मुतल्लिब जे पेशानीअ में आयो हज़रत अब्दुल मुतल्लिब जे कहिड़ियूं महिरबानियूं थियूं दुरूद पढ़ो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा अॼु ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे भला जे अॼु न ख़ुशि थींदो त भला कॾहिं ख़ुशि थींदो ख़ुशि थी ॾेखारियो ऐं दुरूद सभई मोहबत सां पढ़ी ॾेखारियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा हज़रत अब्दुल मुतल्लिब साईं बैतुल्लाह जे मुताफ़ में सुतो पियो आहे निंड में आराम में को चवंदड़ चवे पियो ओ सैयदना अब्दुल मुतल्लिब साईं जल्दी कर ज़मज़म जो खूह जेको अॻियनि माण्हुनि जे ग़लतियुनि जे करे पूरजी वियो आहे उन ज़मज़म जे खूह खे खोट हज़रत सैयदना अब्दुल मुतल्लिब फरमायो ओ आवाज़ ॾींदड़ अदा मूंखे महिरबानी करे ॿुधाए त इहो खूह आहे कहिड़ी जाइ ते पर ॿुधाईंदड़ ॿुधायो कोन वरी ॿीं राति ते ख़्वाब टी राति ते ख़्वाब तव्हांजो हज़रत अब्दुल मुतल्लिब पुछे थो निशान तूं ॿुधाए खोटण मुंहिंजो कमु आहे महिरबानी कर रब करीम जो कमु आहे तव्हांजो आवाज़ ॾींदड़ ॿुधायो त सुबुह जो टाइम ते असां पंहिंजी नाइलाजा जेके बुत पियल आहिनि उन्हनि जे विच ते हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो कांव हूंदो जंहिंजा पर कारा हूंदा जंहिंजो बभर भूरो हूंदो जंहिंजी चुभ अछी ॻाढ़ा ते मायल हूंदी ऐं उनजा ॿई चंबा ॻाढ़ा हूंदा जिथे उहो चुभ हणे उन जाइ ते इहो खूह ज़मज़म जो आहे तूं असां जॾहिं मके शरीफ़ हलंदा आहियूं त ज़मज़म जो पाणी ठरो करे पीअंदा आहियूं आदमीअ खे घुर्जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वारे पाक शहर मके जी बि ज़ियारत करे मदीने जी बि ज़ियारत करे हिकिड़े शाइर ॾाढो भलो फरमायो आहे आरज़ू करे तो करे आदमी मदीने जिंदगी मदीने की बंदगी मदीने की अल्लाह सभी के नसीब करे छोटे को
मुतलब खोटे थो उहो ज़ाहिर थो थिए पानी ज़मज़म जो निकिरे थो उन मां सोना ज़ेवर हीरा जवाहिर तमामु घणा निकिता तव्हांजो कुरैशिन चयो त इन सोन जे अंदरि हीरनि जवाहिरनि जे अंदरि असांजो बि हक़ आहे हज़रत अब्दुल मुतलब नज़र कयो त मुंहिंजा मौला मूंखे हिकिड़ो पुटु हारिसा जे 10 पुट थिया त हिकिड़ो पुटु मां तो रब जे नाले ते क़ुर्बान कंदुसि तव्हांजो हज़रत अब्दुल मुतलब साईं खे 10 पुट पैदा थिया आहिनि अल्लाह जी महिरबानी थी आहे रब फरमायो त पंहिंजो वाइदो पूरो कर हज़रत सैयदना अब्दुल मुतलब साईं कुड़ो विधो त ॾिसां त कंहिंजो नालो थो निकिरे कुड़ो जो विधाई त नबी पाक जे प्यारे बाबे हज़रत अब्दुल्लाह साईं जो नालो निकितो आहे हज़रत अब्दुल्लाह खे वठे थो जंहिंजे पेशानीअ में मुस्तफा जो नूर आहे ओ मुंहिंजे महबूब जा उम्मती तुंहिंजो काबे जे मुंहुं आहे झोली फैलाए हिकिड़ो हीअं अर्ज़ कर कहिड़ो हिकिड़ो दफ़ो तहेरे मदनी मिठानिया सुभान अल्लाह अलाए छाजे कहीं जेको आहे सो इंतज़ार में वेठा हो ओ हिकिड़ो दफ़ो तहेरे मदनी मिठानिया रिश्तेदार तुंहिंजी दावत अॼु हिते मिठानूं झलिया महबूब ज़रूर कुर्ब कंदो हिदाय फरमाए तो कंद चिनी जी गोद में बाबूरे पोशाक ओ उन्हनि जी औताक मुंहिंजो राणन रीझी आयो ॿुधाई हज़रत अब्दुल मुतलब कुड़ू जो विधो त हज़रत अब्दुल्लाह जो नालो निकितो हज़रत अब्दुल्लाह खे वठे थो वठी बैतुल्लाह शरीफ़ में जिथे ज़िबह कयो वेंदो आहे जिथे ढोर पुठा वेंदा आहिनि उते पंहिंजे बचड़े खे लेटाए थो हज़रत अब्बास नबी पाक जो चाचो भॼंदो वञे थो ॾिठाई त मुंहिंजो बाबो अब्दुल मुतलब पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे मुंहिंजे भाउ खे लेटायो बीठो आहे ऐं अल्लाह जे नाले ते क़ुर्बान थो करे नबी ते फरमायो अन इब्न ज़बीहैन मां बिन ज़बीहन जो पुटु आहियां हिकिड़ो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जंहिं ते रब्बुल आलमीन महिरबानी कई अल्लाह जो नबी अखियूं ॿधी हज़रत इस्माईल खे अल्लाह जे नाले ते क़ुर्बान थो करे पर रब महिरबानी कई हज़रत इस्माईल निकिरी वियो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खिली रहियो आहे ऐं जुम्बो क़ुर्बान थी वियो आहे हज़रत अब्दुल मुतलब बचड़े खे कोण जी कोशिश थो करे रब जे नाले ते क़ुर्बान करण जी कोशिश थो करे हज़रत अब्बास जो छिके नबी पाक जे बाबे खे ॿाहिरि कढियाई सीरत जा किताब लिखनि था त उते पथरियूं ॾियणूं हुयूं थोड़ी खराश आंदी ताजो ता हयाती उन खराशन जो निशान नबी पाक जे बाबे जे जिस्म में मौजूद हुयो खैर चयाई त भला जेकॾहिं पुटु क़ुर्बान नथो कयां त ॿी सूरत कहिड़ी आहे ॿुधायो वियो त तूं कुड़ू विझ 10 उठ बि विझ ऐं पंहिंजे पुट जे नालो उहो बि तूं विझ जंहिंजो नालो निकिरे जे उठनि जो नालो निकिरे त तूं उठ क़ुर्बान कर जे पुट जो नालो निकिरे त वरी ॿिया 10 उठ विझ पहिरियां 10 उठ बि ऐं उन सां गॾोगॾु हज़रत अब्दुल्लाह जो नालो बि विधाई कुड़ू जो कढियां त वरी बि हज़रत अब्दुल्लाह जो नालो आहे ॿिया 10 उठ विधाई ॿिया 10 उठ विधाई ताजो जॾहिं 100 उठ पूरा थिया त उन खां बाद में उठनि जो नालो आयो नबी पाक जो बाबो आज़ाद थी वियो उहे 100 उठ क़ुर्बान कयाई हज़रत अब्दुल मुतलब फरमाए थो त मुंहिंजे बचड़े हज़रत अब्दुल्लाह जे पेशानीअ में मुस्तफा जो नूर आयो ताजो उहा रात अचे थी जंहिं रात ते मुस्तफा जो नूर पंहिंजे अम्ब
उन्हनि जे अमर सगोड़ीअ जे पेट मुबारक में मुंतकिल थो थिए। दुरूद पढ़ो त ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। फरी दुरूद वापस पढ़ो। अल्लाह ताला ऐलान फरमायो, रजब जो महीनो आ, कहिड़ो महीनो आ? जुमे जी रात आ। अल्लाह ताला फरमायो, अला या फाज़नल जिनान ऐं यफ्तहल फिरदौस। ओ जन्नत जा दारोगा जन्नत खोले छॾ, जहन्नम बंद करे छॾ, आसमान जे रहमत जा दरवाजा खोले छॾ, थधियूं ऐं मिठियूं हवाऊं खोल। ईअं साईं पखियुनि में पचारूं आहिनि ताजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं रात ते अमर जे पेट में पियो अचे, उन रात ते कुरैश जा जेतिरा जानवर हुया उन्हनि सभिनी पंहिंजे ज़ुबान सां ॻाल्हायो। सीरत जे किताबनि में अचे थो, जंहिं रात ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर अमर जे पेशानीअ में आयो, उन रात ते अल्लाह ताला अहिड़ियूं महिरबानियूं कयूं, ग़ैब खां हवाउनि में आवाज़ पिया अचनि, उठल जानवर उन्हनि जे गोश्तनि मां आवाज़ पिया अचनि। हज़रत उमर फरमाए थो त हिकिड़ी घटीअ जे अंदरि हिकिड़ी क़ौम रहंदी हुई। सुबुह जो सवेर उन्हनि जो को ढोर उठो छोरो नाथऊं, उनजे गोश्त मां आवाज़ पियो अचे त अॼु राति टिनी जहाननि जो सरदार सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, अॻियनि पोयनि जो नबी, उन जो नूर बाबे जे पुठीअ खां मुंतकिल थी अमर जे पेट में आयो। हिकिड़ो सहाबी नबी साईं खे अर्ज़ु पियो करे, या रसूल अल्लाह, मुंहिंजो उठ विञाइजी वियो, मां उठ ॻोल्हींदे झंगल में पहुतो आहे त हवाउनि में आवाज़ पिया अचनि। उठ ॻोल्हींदड़ तूं उठ थो ॻोल्ही, पर तुंहिंजो एॾा ई तवजो कोन्हे त उहो हबीब करीम अमर जे पेट में आयो आहे, जंहिंजे सदके सॼो जहान आबाद थी वियो। कुफर वेंदो, शिरक वेंदो, और मुंहिंजे महबूब करीम जा प्यारा उम्मती अमर फरमाए थी त मुंहिंजे पेट में महबूब करीम आया त मुंहिंजे जिस्म मां नबी पाक जे नूर जी मूंखे खुशबू ईंदी। और जैसे साजन लगे से तेर सब सुहा थिया, मुंह भाइयो मन मुश्क जा कि न अतर हारी दो वयो। अल्लाह जा वाला दिल जे हुजूर सां ॿुध, महबूब जो ज़िक्र ॿुधजा। अम्मा फरमाए थी सुबुह जो टाइम थियो आहे, मां पानी भरण लाइ वञा पई त पत्थर मूंखे सलाम पिया कनि। ओ मोहम्मद जी अम्मा, तोखे लख लख मुबारकूं हुजनि, वण टिण झुकी सजदा कनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा फरमाए थी त मां पंहिंजो पेर मुबारक पथरेली ज़मीन ते रखां त पथरेली ज़मीन नरम थी वञे ऐं ताईं गुलाब ऐं राबेर जा फुल ॼमी पिया। भला छो न ॼमंदा? ओ अमर आमिना जेना बचड़ो जड़े, हाँ अमर आमिना जेना बचड़ो जड़े, हाँ तो कोई केर खोटा ओ बेचारा खड़े, हाँ अमर आमिना जेना। जे महबूब न जना असांखे केर क़बूल करेगा? बेटा मना कोई किनियूं कारियूं कोजड़ियूं जेके मूर न मोचारियूं, खजो वेठियूं कई वाट ते खिखीअ जूं खारियूं, ओ तनी जूं आजियूं समेरीअ केर सुणे। असांखे ॿियो केर क़बूल करेगा? अदा महबूब करीम जी अम्मा फरमाए थी, मां पानी भरण जे वास्ते खूह ते अचां थी त पानी टप खाई बाहर थो निकिरे। ओ अम्मा डोल न विझ, तकलीफ़ न कर, जेको हबीब तुंहिंजे पेट में आयो आहे उहो काइनात जो
नबी आ पर पानी जो भी नबी आ मां मथे सोचा तू पानी भर